दोस्तों, वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन अकरमिल अव्वलीन वल आखिरीन मौलाना व मौला थक़लैन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि इला यौमिद्दीन। अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन। हज़रात, उलमाए किराम, मशाइख़ इज़ाम, मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अज जी ही बाबरकत रूहानी ऐं नूरानी महफ़िल जमीयत अंसारुल मुस्लिमीन जे नौजवानन जे मेहनतुन ऐं कावशुन जो समरो आहे। अल्लाह पाक जल जलालहू जे दर दुआ है इन नौजवानन के रब्बुल आलमीन शाद ऐं आबाद रखे। जमी महफिल सजाई आ, अल्लाह उन्हनि जे रिज़्क में, रोज़ी में, इज़्ज़त में, दीन में, माल में बरकतों अता फरमाए। जन सोहणे सरदार मदनी मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जी ही महफिल सजाई। जंहिंजी जैसा मोहब्बत हूंदी आ वो उन जा गुण गाईंदो आ। अल्हम्दुलिल्लाह, अहले सुन्नत जे हिस्से में इहा सआदत ऐं खुशबख्ती आई आ जो मदीने वारे साईं जे शान जो महफिलूं सजाईंदा आहिनि त सुन्नी सजाईंदा आहिनि। ऐं उन्हनि महफिलुनि में अगर मोहब्बत सां विखूं भरे अचे शिरकत कंदा आहिनि त सुन्नी कंदा आहिनि। महबूब जी मोहब्बत असांजो दीन ऐं ईमान आहे। महबूब जो ज़िक्र असांजे रूह जी ग़िज़ा आहे। ज़िक्र कंदा आहियूं, ज़िक्र ॿुधंदा आहियूं, रूह खे ग़िज़ा मिलंदी आहे। जिस्म ऐं जान इंसान जी मानी ऐं पाणी ते पलबी आहे, पर दीन ऐं ईमान जी ग़िज़ा अगर आहे त ज़िक्र मुस्तफ़ा आहे। नथा चओ सुभान अल्लाह। महबूब जो ज़िक्र थिए त मोमिनन जी रग रग ठरी पवे। महबूब जो नालो वठजे त ईमान वारन जा नेण ठरी पवन। अल्लाह जे पाक कलाम मझा जेकी चंद लफ्ज़ बतौर उनवान हिन फ़कीर तिलावत कया, उन कुरान पाक जे लफ्ज़न जो आगाज़ थी रहियो आहे इस्म मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रब्बे ज़ुल जलाल फरमायो, मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। जी, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूब जा नाला बेशुमार आहिनि। इमाम नबहानी ऐं सुयूती जहिड़नि आशिकनि
जे लिखण वेठा तो महबूब जे नालन जी जो गाने एतिरो कयूं तो 4000 खां भी मथे चढ़ी विया। 4000 खां भी मुझे सुहिणे हबीब जा नाला वधी विया। ऐं कंहिंजा घणा नाला हुजण उन जे घणी सिफ़तुनि ऐं घणे शान जो दलील हूंदो आहे। पर इन्हनि सभिनी नालनि मंझां मुझे आका जो ज़ाती नालो पाक नालो आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो अहिड़ो मुबारक नालो आहे जेको दर्दनि जी दवा आहे, मर्ज़नि जे लाइ शफ़ा आहे, बीमारियुनि जो इलाज आहे, दर्दनि जो दारू आहे। जंहिं नाले जे वठण वारे ते रब जी रहमत वसंदी आहे। जंहिं पाक नाले खे ईमान वारा पंहिंजे सीने में सांढींदा आहिनि, जंहिं पाक नाले खे रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे अर्श मुअल्ला जे कुंगरनि ते पंहिंजे नाले सां गॾु लिखाइजे, पंहिंजे नाले सां गॾु मदीने वारे साईं जे इन मुबारक नाले खे रब्बे ज़ुल जलाल लिखाइजे। हदीस पाक में अचे थो त रब्बे ज़ुल जलाल जा हिकिड़ा मलाइक आहिनि। हर मलाइक जी रब ड्यूटी मुक़रर कई आहे। ठीक आहे। किरामन कातिबीन लिखण ते आहिनि, किरामन कातिबीन लिखण ते आहिनि। मुनकिर नकीर कब्र जे पुछाणे ते आहिनि। इज़राइल साह कब्ज़ करण ते आहे। इसराफील मीहन बारिशुनि झुड़नि मीहन ऐं ककरनि जे मथां मुक़रर आहे। हर के मलाइक जी ड्यूटी आहे। पर मदीने वारे साईं फरमाए त हिकिड़ा अहिड़ा मलाइक आहिनि जन जे मथां रब इहा ड्यूटी रखी आहे त ॻोल्हियो दुनिया जे अंदरि उहो घर कहिड़ो आहे जंहिं घर में मुहम्मद नाले वारो, जंहिं घर में मुहम्मद नाले वारो हुजे। उहे मलाइक ज़मीन ते घुमंदा आहिनि, घर ॻोल्हींदा आहिनि। हर उहो घर जे घर में मुहम्मद नाले वारो हुजे उन घर में 2 भेरा अल्लाह जी रहमत अचे वसाई। उन घर में 2 भेरा अल्लाह जी रहमत वसंदी आहे। उन्हनि मलाइकनि जी ड्यूटी आहे त वञो इन्हनि घरनि ते वञी ख़ुदा जी रहमत वसायो जंहिं घर में मुहम्मद नाले वारो। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे सोने सरदार फरमायो, मदीने वारे ताजदार फरमायो त जंहिं औरत खे औलाद न थींदो हुजे, जेको सिकायल आहे, जंहिंखे पुटाणो औलाद नथो थिए, जे दिल में इहा नियत करे त पुट ॼमंदो त नालो मुहम्मद रखंदोमांसि। इन संढ ज़ाल खे बि रब करीम पुटाणो औलाद ॾींदो। उन नाउमीद जी बि उमेद पूरी थींदी, छो त इन नाले जी नियत करण वारे जी रब दिल जी मुराद पूरी करे। उरफा औलिया सुलहा अल्लाह जे बरगुज़ीदा बानन अहले दिल ऐं अहले बातिन फरमायो अगर तव्हां वटि मानी थोरी आहे, खाइण वारा घणा आहिनि, त पल ते जिथे मानी विरहाइजे थी वधाइजे थी उते अहिड़े माण्हू खे विहारियो जंहिंजो नालो मुहम्मद हुजे। भली ख़ल्क खाईंदी वेंदी मानी इंशाअल्लाह न खुटे। इन नाले में रब अहिड़ी तासीर वठे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो फ़ैसिलो तय नथो थिए, माण्हू मुंझल आहिनि, ॻाल्हि हिक पासे नथी थिए। सरदार गॾिया जिरगा थिया, कमु नथो बणिजे, कौल फैसल नथो थिए,
पोछा कयो जो इन फैसले जे विच में एड़े मानू के विहारियो जो नालो मुहम्मद हुजे इन नाले जी बरकत सां न थियण कम थी तो ॻाल्हि समझो था चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों हजरत अब्दुल्ला बिन उमर हुजूर जो असहाबिया उन्हें जे सामो हिकड़ो मानू बैठो जे उन्हें जे पैर निंद्र पइजी वियो अबा वेई पैर सुन थी विंदो आ ये चुंडियूं पियो लगंदियूं आहिनि सुयूं पियो लगंदियूं आहिनि उथियो त उनखे तकलीफ़ महसूस थी सहाबी पुछुसि छा थियो अथई जे पैर निंद्र पइजी वियो आहे चई जेको तुंहिंजो प्यारो हुजे उन जो नालो वठी हथ लाईस फीणो रखीस पैर तुंहिंजो इहो दर्द लही वेंदो त उन शख्स चयो या रसूल अल्लाह या मुहम्मद या नबी अल्लाह हबीबन जो पाक नालो वठी हथ घुमायई त वो दर्द लही वियो सुभान अल्लाह दर्दन जो दारुआ मर्जन जो इलाजा मुश्किलातुन जो हल्ला मुझे दिल पर नबी जे नाले के रब एड़ियूं बरकतूं अता फरमाए छॾियूं इश्क वारा मोहब्बत वारा मुझे दिल पर नबी जो नालो पंहिंजे दिल में पचाईंदा आहिनि तुझे नाम बिना ॿियो नथो नाम वणे सही तुझे नाम बिना ॿियो नथो नाम वणे तुंहिंजी मोहब्बत में को मिठाण मणे तुझे नाम बिना तुझी मोहब्बत मन में आहे मिठी तुझे कदमन में हुजा शाल कठी ओ बानी बानोटी आया असुल खां वठी तुझे मुल्त खरीद आया गिधल गुणे तुझे नाम बिना सुभान अल्लाह ये वो मुबारक नालो आ जे नाले में रब मिठाण जा मण रखे छॾिया को चुमे या न चुमे पर मोहम्मद नालो वठो त चप हिक ॿिए खे चुमनि जेॾी महिल बांग ॿुधो था बांग ॿुधी जेॾी महिल बांगो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चवे त पोइ तव्हां छा कयो हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे ब्याज जे अंदर इहा रिवायत आंदी आहे उहो मखदूम मोहम्मद हाशिम आहे जंहिंखे अॼु जो देवबंदी बि मञंदो आहे जंहिंखे सुन्नी बि मञंदो आहे पर जंहिंखे वहाबी बि मञंदो आहे उहो मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जॾहिं मदीने पाक में अची सलाम कंदो आहे त गुंबद खदरा मां जवाब मिलंदो आहे व अलैक सलाम या मोहम्मद हाशिम तत्वी ओ ठट्टे वारा मोहम्मद हाशिम तोते भी सलाम हुजे वो साईं लिखे दो पंहिंजे ब्यास जे अंदर त जेकॾहिं बांगे जी बांग ॿुधी तव्हां अंगूठा चुमी अखियुनि ते लायो पहिरें भेरे अखियुनि ते लाए चो कुर्रत ऐनी बिक या रसूल अल्लाह ऐं ॿिए भेरे चुमी ऐं चओ अल्लाहुम्मा मत्तिअनी बिस्समअ वल बसर साईं फरमाइनि था रिवायत हदीस आणनि था त जेको माण्हू ईअं कंदो उन जे अखियुनि जी नज़र कॾहिं न घटिबी
मदीने वारे साईं फरमायो त अजान में जेको मुझो नालो बुधी अंगूठा चुमदो आ त क़यामत जे ॾियारे में मां सालार हूंदुसि इन्हे के पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वेंदुसि। जेको बाबाद वारा आहे ईमान महबूब जो साथ खपे या न खपे, हबीबन जी शफाअत खपे या न खपे। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे सुने हबीब जो नालो महबूब जो नालो बुधी ए ईमान वारा जेमल मुझे दिलबर नबी जो नालो बुधी त दुरूद जरूर पढ़ंदो कर। साईं फरमाइनि था इन जहिड़ो ॿियो को बखील आहे ई कोन जेको मुंहिंजो नालो बि ॿुधे मूं ते दुरूद न पढ़े। वॾे खां वॾो बखील इहो आहे जो हबीबन जो पाक नालो ॿुधे दुरूद न पढ़े। जेमल महबूब जो पाक नालो घर में हुजो, मजलिस में हुजो, दुकान ते हुजो, स्कूल में हुजो, कम कारोबार सां हुजो, महबूब जो नालो ॿुधो न त दुरूद ज़रूर पढ़ंदा। घटि में घटि ईअं चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूब जो नालो ॿुधी चओ छा चवंदो? किथे ज़मीन ते पियल ॾिसो का अख़बार जो टुकड़ो आहे, को कागज़ आहे, को पन्नो आहे, महबूब जो नालो या रब जो नालो या को भलारो लफ़्ज़ लिखियल ॾिसो त उहो खणी चुमंदा कयो, मथे रखंदा कयो, उन कागज़ जी इज़त ऐं ताज़ीम कंदा कयो। पाक नालनि जी इज़त करण जे करे रब्बे ज़ुल जलाल जी रहमत तव्हां ते वसी। ॻाल्हि सम्झो था? बिशर हाफ़ी बगदाद जे शहर में शराबी माण्हू हूंदो, शराब जे नशे में वञे पियो, शराब पीऊं, शराब जे नशे में वञे पियो। हिकिड़ो कागज़ ॾिठई जे कागज़ ते लिखियो पियो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुंहिंजे रब जो पाक नालो आहे। हेठि ज़मीन ते पियो आहे, उनखे खणी छंडई, छंडे करे 2 दिरहमनि जो अतरु वठी ख़ुशबू लॻाए पंहिंजे पटके जे वर में हयई त हे हेठि नथो सुहे, मुंहिंजे पटके में पग ते मथे सुहे थो। बसि राति थी, इल्हाम थियो, आवाज़ ग़ैबी आयो, ए बिशर तो असांजे नाले खे ज़मीन खां खणी पटके ताईं बुलंद कयो, असां तुंहिंजे नाले खे ज़मीन खां खणी अर्शन ताईं बुलंद करे छॾियो। हर कागज़ दी इज़्ज़त करी मताई विच कुरान दी आयात हुई। हर पानी दी इज़्ज़त करी वो मता पानी आब हयात हुई। मत खाजा खिदर हयात हुई। हर काफिले दी इज्जत करी मत सुन नबी दा साथ हुई। सुभान अल्लाह। अल्लाह जो वलिया पर हार को कंदो छा कंदो? बन्नी हाराह की बनी ते अचे जो हिकिड़े ॾियारे ॾिठई त को माण्हू आहे बकरियुनि जो धण छॾियो बीठो। बकरियुनि जो धण उन फसल जी भेल पई थिए त परे को हकल करे चढ़े कहिड़ो ही कहिड़ो मुंहिंजो फसल तो भेली कहिड़ो ही। उन धनार जो नालो हो मुहम्मद। धनार चयोसीं मुहम्मद आया। बस नाले ॿुधण सां बुज़ुर्ग जे लिंगन में ॾकणी पइजी वई, अखियुनि में ॻोढ़ा अची विया, रोई चवण लॻो अदा मुहम्मद आई त भली चार जे
जे अहमद आई त भली चार इन नाले जे लाए मुझी पोख भी हाजिर मुझो सिर भी हाजिर आ जे मोहम्मद नाले वारो आई त भली पियो चार तोखे मनो ना इहो आहे अदब उन नाले जो अदब बादशाह सुल्तान महमूद गज़नवी हिकिड़ो नौकर हुस्न जो नालो मोहम्मद हुयो पोइ जॾहिं कम जे लाइ सॾु कंदो त नालो वठी सॾु कंदोसि पर हिकिड़े ॾींहुं बाथरूम ॾे पियो वञे त उनखे चई त ओ फलाणे जा पुट कमरो भरे बाथ में रखजांइ उनजे पीउ ॿुधो पियो उहो बि नौकर हो हिन जो सम्झी शायदि मुंहिंजे पुट ते कावड़ियो अॻे नालो वठी सॾींदो अथसि अॼु वरी मुझो पुट करे सॼो अथईंसि ख़बर न आहे बादशाह नाराज़ थियो आहे या गुस्सो अथसि पोइ जेॾी महिल फारग थियो चईंसि मुंहिंजे पुट ते तव्हां नाराज़ आहियो छा जो अॻे नालो वठी सॾींदा आहियो चए भाउ हींअर हिनखे काकूस ॾे बैतुल खला ॾे कम जे लाइ पे मोकिलियुमि मुंहिंजी दिलि गवारा न कयो त खटिया कम जे लाइ चवां ऐं नालो वरी पाक वठांसि अहिड़े पाक नाले वारे जी उन कम जे लाइ उहो नालो वठी चवण मुंहिंजी दिलि गवारा न कयो इन जे करे चयो मां त फलाणे जा पुट ई कमु करे अदब वॾी शइ हूंदी आहे असां वरी छा कंदा आहियूं हंधनि ते रिलियुनि ते बिस्तरनि ते नाला लिखंदा आहियूं आहे या कोन तव्हां वटि इहो रवाज कोन्हे मथां आहे शादी थींदी आहे न हिक ॿिए खे रिलियूं ॾींदा सवड़ियूं ॾींदा ॾियणु खपनि सुठी ॻाल्हि आहे हिक ॿिए जी मदद कजे इहा बि ईमान जी निशानी आहे या वरी कुर्सियुनि ते नाला लिखंदा आहिनि के वरी से थावनि ते नाला लिखंदा मिसाल देग ते टप ते नालो लिखंदा पोइ उहो बाहि ते पियो सड़े उहो थां बर्तन बाहि ते जले पियो इहा बि बेअदबी आहे सम्झो था अहिड़ी जाइ ते या वरी मिसाल को महिमान ईंदो त उन ते रोड ते चूने सां लिखी छॾींदा आहिनि के अंग्रेज़ी में लिखंदा आहिनि वेलकम के वरी लिखंदा आहिनि भली करे आया ठीकु आहे लिखंदा आहिनि या कोन चूने सां ज़मीन ते लिखंदा आहिनि पोइ उन ते माण्हू बूटनि सां हलंदा आहिनि हाणे भली करे आया ये बि क़ुर जो अखर आहे काफ़ क़ुर जो अखर आहे रे क़ुर जो अखर आहे ये क़ुर जो अखर आहे हाणे इहे क़ुरानी अखर हेठि ज़मीन ते तव्हां लिखिया माण्हू बूटनि सां हलनि पिया इहा अदब आहे या बेअदबी आहे पोइ जेकबाबाद वारा अॼु दिलि में इहो पको वाइदो कयो त इनशा अल्लाह अॻिते भलनि नालनि जी इज़त एतिराम ज़मीन ते न लिखबा बेअदबी वारी जाइ ते अगरि को कागज़ किरियल ॾिसो त यकदमि खणी वठंदा हज़रत सैयदी अब्दुल अज़ीज़ दब्बाग़ रहमतुल्लाह अलैह अल इब्रीज़ में लिखियो आहे त हर जेकी अखर हूंदा आहिनि क़ुर जा या हदीस जा हर अखर सां गॾु अनवार ऐं तजल्लियूं हूंदियूं आहिनि हर अखर सां गॾु तजल्लियूं हूंदियूं आहिनि पोइ जॾहिं को अखर क़ुर शरीफ़ जो लफ़्ज़ बेअदबी वारी जाइ ते किरंदो आहे त अल्लाह जा मलाइक उहे अनवार उहे तजल्लियूं वापसि खणी वठंदा आहिनि जेकॾहिं सैयदी अब्दुल अज़ीज़ दब्बाग़ रहमतुल्लाह अलैह अल इब्रीज़ किताब में लिखनि था त अगरि अल्लाह जा मलाइक उहे अनवार खणी न वठनि ऐं उहो कागज़ ज़मीन ते किरी पवे या कंहिं बेअदबी वारी जाइ में पइजी वञे त उन हिकिड़े हर्फ़ जी बेअदबी जे करे उहो सॼो इलाइक़ो तबाह ऐं बर्बाद थी वेंदो साईं फरमाइनि था ज़िलज़िला ईंदा आहिनि साईं फरमाइनि था त कॾहिं ॾुकर ईंदा आहिनि कॾहिं मुसीबतूं पवंदियूं आहिनि इन बेअदबियुनि जे करे जो बेअदबी लफ़्ज़नि जी थींदी आहे रब ॾमिरजी पवंदो आहे उहे अनवार ऐं तजल्लियात जॾहिं ज़मीन ते हुजनि ऐं उन्हनि जी बेअदबी कई वञे त अल्लाह ताला जल शान जो ॾमर ऐं कहर नाज़ुल थी पवंदो आहे त साईं फरमाइनि था इन खां बचणु चाहियो था त पोइ लफ़्ज़नि जी अखरनि जी इज़त ऐं एतिराम कयो अहिड़ो कागज़ पट ते पियल ॾिसो त यकदमि खणी अदब वारी जाइ ते रखंदा हाँ भला क़ुर शरीफ़ जा पुराणा नुस्ख़ा क़ुर शरीफ़
शहीद थी था वञनि, हिकिड़ा पढ़ण जे क़ाबिल आहिनि, ॿिया पढ़ंदे पढ़ंदे ज़ईफ़ थी था वञनि पिया। हाणे उन्हनि खे छा कजे? हिकिड़ा माण्हू चवंदा उनखे साड़े छॾियो, क़ुर साड़ न खपे। सम्झो था छा कजे? जो उन खे या त के मस्जिद शरीफ़ जी दीवार तामीर थिए पई, नई मस्जिद, उन जे अंदरि विझी छॾिजे। भला जेकॾहिं ईअं न त पोइ क़ब्रिस्तान में अहिड़ी जाइ ते जिते माण्हुनि जी लताड़ न हुजे, जिते माण्हुनि जी लताड़ न हुजे, उन जाइ ते गोशाइती कुंडाइती जाइ ते दफ़न करे छॾिजे ऐं ज़मीन में ईअं अंदरि खॾ खणिजे जीअं वरी हवाउनि ते उहे काग़ज़ मथे ॿाहिरि ज़ाहिर न थियनि, जिते माण्हुनि जी लतड़ न थिए, ईअं बाअदब थी करे उन क़ुर जे वर्कनि खे महफ़ूज़ करे छॾिजे। छो त अदब हूंदो त रब्बुल आलमीन जी रहमत वसंदी। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह जे क़ुरान में टिन जायुनि ते मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जो पाक नालो मोहम्मद आयो आहे। उन्हनि मां हिकिड़ी इहा जाइ आहे, रब थो फरमाए त मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। मोहम्मद में अखर घणा आहिनि? चार। घणा करे? सुभान अल्लाह। जेकॾहिं क़ुर जी तिलावत कयो था, क़ुरानी हरफ पढ़ो था, त अखर अखर जे बदिले में 10 नेकियुनि जो सवाब मिलंदो आहे। जे तव्हां रॻे नालो मुंहिंजे दिलबर नबी जो मुहम्मद नालो वठो त 40 नेकियूं तव्हांजे दफ़्तर में रब लिकाए छॾींदो। नाला त ॿिया बि इंसाननि जा हज़ारे आहिनि, पर मुहम्मद नाले जहिड़ो ॿियो को नालो आहे ई कोन। न चई सुभान अल्लाह। मुहम्मद नाले जी माना छा आहे? मुहम्मद अल्लज़ी युहमद मर्रतन बाद मर्र कररतन बाद कर्र। मुहम्मद लफ़्ज़ जी माना है उहो जंहिंजी बार बार तारीफ़ कई वञे, घड़ी घड़ी तारीफ़ कई वञे, जंहिंजी तारीफ़ कॾहिं खुटे ई न, उन खे मुहम्मद सॾिबो। सुभान अल्लाह। पर जेकॾहिं दुनिया जा नाला आहिनि, उन जो हिकिड़ो अखर घटायो या वधायो त माना फिरी वेंदी आहे। पर मुंहिंजे दिलबर नबी जे नाले खे रब अहिड़ा राज़ ऐं इसरार रखिया आहिनि जो इहो पाक नालो पंहिंजे कुल में बि कामिल आहे, पंहिंजे जुज़न में बि कामिल आहे। उहो कीअं? मिसाल, मुहम्मद मीम हे मीम दाल, जेकॾहिं अॻियो मीम कढी छॾियो त बाक़ी छा बचंदो? हमद। हमद जी माना है सरतापा तारीफ़ ई तारीफ़। पर जेकॾहिं हे कढी अॻियो मीम मिलायो त थी पवंदो मुमिद जी। हे विचों कढी अॻियो मीम मिलायो मुमिद। मुमिद जी माना है मददगार, ॾुखे वक़्त में कमु अचण वारो, मुश्किल जे वक़्त में सॾु करीस त सॾ में साणी थियण वारो आहे या न? न चई सुभान अल्लाह। मुंहिंजे सोणे हबीब जे नाले में रब केॾा असरात ऐं इसरार रखाया आहिनि। पर जेकॾहिं मीम बि कढ, वरी हे बि कढ, बाक़ी बचंदो मद। मद जी माना है वॾी बुलंदी वारो, वॾे शान वारो। पर जेकॾहिं मीम बि कढ, हे बि कढ, मीम बि कढ, बाक़ी बचंदो दाल। दाल जी माना है दलालत करण वारो, दाल जी माना है मिलाइण वारो, पाननि खे पंहिंजे रब सां मिलाए त मदीने वारो साईं। मुझे सोने रहबर मुर्शिद पीर मिठा सही फरमायो, जेकर चाही अद को मिलना अहमद नाम पकेंदी रा। जेकर चाही अद नु मिलना अहमद नाम पकेंदी रा। जिथे जो वेखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां ते लेंदी रा। जेकर चाही अद नु मिलना।
अदनु मिलना जे रब सां मिलण चाहींदो त मदीने वारे मीर जे नाले जो विर्द पचाईंदो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह रब तो फरमाए त मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे मुझे दिलबर नबी जी रिसालत के मुझे आका जी शान अजमत के अल्लाह पंहिंजे पाक कुरान में बयान करे रहियो आहे सुन्नी त बयान कंदा आहिनि ठरंदा आहिनि पर हिकिड़ा आहिनि जेके महबूब जो शान बयान करणो उन्हनि जी ज़ुबान ते वरंदो ई न आहे पर रब करीम जल शानू कुरान में मुझे महबूब जी वाखाण लिखी छड़ी भला हूं तारीफ न कंदा त शबीनो समझी कुरान त जरूर पढ़ंदा न पिया कुरान पढ़ंदा वींदा दिलबर नबी जी वाखाण थींदी ऐं महबूब जी बेहतरीन नात महबूब जो बेहतरीन शान अफजल ऐं आला तरीन शान अगर ॿुधणो आहे त रब जे कुरान खे ॿुधंदो वञ मुंहिंजे दिलबर नबी जी वाखाण ईंदी इन कुरान जे अंदर हुजूर जे हर हर खूबी खे रब बयान कयो आहे हुजूर जे उथण जो ज़िक्र वेहण जो ज़िक्र ॻाल्हाइण जो ज़िक्र घुमण जो ज़िक्र महबूब जे शहर जो ज़िक्र महबूब जे गली कूचन जो ज़िक्र आहे त रब जे कुरान में रब लिखी छॾियो आहे सुभान अल्लाह भला ॿुधायां थोरो रब कीअं थो महबूब जो ज़िक्र पंहिंजे कुरान में करे सुभान अल्लाह मुझे महबूब मदीने वारे साईं जे पाक अखियुनि जो ज़िक्र पढ़णो हुजई त रब जे कुरान खे पढ़ रब तो फरमाए मा ज़ाग़ल बसरु वमा तग़ा जेकॾहिं मुंहिंजे महबूब जे ज़ुबान जी ॻाल्हि ॿुधणी हुजई त रब जे कुरान खे पढ़ रब तो फरमाए वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा मुझो नबी पंहिंजे नफ्स जी ख्वाहिश ते न ॻाल्हाईंदो आहे ज़ुबान नबी जी हूंदी आहे वही मूं रब जो हूंदो आहे महबूब सुणी मुझे दिलबर नबी जे सीने जी ॻाल्हि पुछणी अथई त रब जे कुरान खां पुछ अलम नशरह लक सदरक ए मुंहिंजा महबूब छा असां तुंहिंजे लाइ तुंहिंजे सीने खे कुशादो कोन कयोसीं महबूब जे पुठी मुबारक जी ॻाल्हि ॿुधणी अथई त रब जे कुरान खां पुछ अल्लाह जो कुरान थो फरमाए ववदअना अनक विज़रक الذي انقض ظهرك ओ मुंहिंजा महबूब जेके तुंहिंजी पुठी मुबारक ते गिरा बार हुया उहे उम्मत जा बार असां तो त लाहे छॾियासीं मुंहिंजे सोणे हबीब चादर पंहिंजे चेहरे ते ढके सुता आहिनि चादर मुंहं ते विझी मुंहिंजा महबूब लेटिया आहिनि त रब थो फरमाए या अय्युहल मुज़म्मिल ए चादर ढकण वारा ओ चादर में मुंह लिकाइण वारा कुमिल लैल इल्ला कलीला ओ मुंहिंजा महबूब रात जो उथ ओ चादर ढकण वारा पंहिंजे मुखड़े तां चादर लाहे हाय हाय केॾो मोहब्बत
मोहब्बत जो अंदाज या अय्युहल मुदस्सिर कुम फअंज़िर ओ चादर लपेटण वारा महबूब उथी मुझे मानन के मुझे खौफ का वनी बेजार सुभान अल्लाह मुझे दिल भर दे अब्बे जो जिक्र कुरान में अम्मा जो जिक्र कुरान में व वालिदिन व मा वलदा मुझे महबूब जे ज़माने जो जिक्र कुरान में वल अस्र इन्नल इंसान लफी खुस्र सुभान अल्लाह मुझे सुने नबी जे पाक कंदन जो जिक्र कुरान में महबूब जे मुखड़े जो जिक्र कुरान में ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितश्का ताहा तफसीर रूहुल बयान तो लिखे ताहा ए चोटी जा चंद्र सरदार वल कुरानिल हकीम हिकमत वारे कुरान जो मुखे कसम केर तो कसम खणे केर तो कसम खणे ॻाल्हायो यासीन वल कुरानिल हकीम ए सरदार मुखे हिकमत वारे कुरान जो कसम कसम खणबो आहे ज़रूर के मक़सद जे लाइ कसम खणबो आहे का ॻाल्हि हूंदी आहे एॾी वॾी ॻाल्हि हूंदी आहे तॾहिं माण्हू कसम खणंदो मौला तूं हेॾो कसम खयो अथई छाजे लाइ ॻाल्हि कहिड़ी थो करणु चाहीं रब थो फरमाए इन्नका लमिनल मुरसलीन मां रब कसम थो खणी चवां त तूं मुंहिंजो रसूल आहीं के मुनकिर के मुआनिद के दुश्मन के न मञण वारा के शान जा मुनकिर इनकार करण वारा इनकार कन पिया त लस्त मुरसला तू रसूल नहीं रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमाए तो महबूब तू जवाब न ॾीन मां तो तुंहिंजे पारां जवाब मां कसम खणी तो ऐलान कयां त तू मुंहिंजो रसूल आहीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह या अय्युहन नबी ए गैब जे खबरुन बुधाइण वारा इन्ना अरसलनाक शाहिदा बेशक असां तोखे महबूब बनाए मोकिलियो आहे शाहिद जी हिकिड़ी मुफ़स्सिरन माना महबूब कई आहे शाहिद मुशाहिदे करण वारे खे बि चइबो आहे शाहिद शाहिदी ॾियण वारे खे बि चइबो आहे शाहिद हाज़िर ऐं नाज़िर हुजण वारे खे बि चइबो आहे सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो क़ुरान पढ़ंदा वञो मुंहिंजे दिल भर नबी जी वाखाण ॿुधाईंदो वेंदो ओ मुझो सुनो यार हजारन में मुझो सुनो यार हजारन में सरदार सुए सरदारन में मुझो सुनो यार हाणे अचे थकायो जेको बाबा केड़ा केड़ा थकायो आहे तुम्हारे घर में हाँ भला जेके थका ना हो ओ मिली यूसुफ के हुई हिकड़ी जरी ॾिसो कीअं न ज़ली खाती वई चरी थियो मस्त मजनू छाते वरी पढ़ पोट पई इश्क वारन में मुझो सुनो यार हजारन में मुझो सुनो यार हजारन में सरदार सुए सरदारन में मुझो सुनो यार
जे ज़ाहिर संदस कुछ नूर थिए सारो जग त सड़ी यर तूर थिए जिन देव परी चिक चूर थिए वने शोर मची त मज़ारुन में मुझो सुनो यार सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझे दिल पर नबी दे पाक शहर जो जिक्र भी कुरान में आ ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद मक्के जी गाल पर जे महबूब मक्के के छड़े मदीने पाक रे आया तो रब फरमायो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला महबूब पहरे शहर का पोयो शहर तुझे लाए भलो आ बराबर मक्को भी मक्को आ पर वाह वाह मदीने जो शाना जेमें दिल पर मदीने वारो ताजदार पान मौजूदा सुभान अल्लाह रातें भी मदीने की बातें भी मदीने की रातें भी मदीने की बातें भी मदीने की जीने में ये जीना है क्या बात है जीने की अरसा हुआ तैबा की गलियों से ये गुजरे थे इस वक्त भी गलियों में खुशबू है पसीने की सुभान अल्लाह मदीने जे खिचन में घुमदे तो के हर गली में खुशबू सुरहान मिलदी रब शला सा सभिनी के मदीनो ॾेखारे ऐं मदीने जो मींहुं रब ॾेखारे हाँ रोड रस्ता ठया पिया फर्श बधा पिया पर जेॾीमहिल मींहुं वसे न मदीने जी थोरो बहराड़ी ते निकिरी वञे मदीने शरीफ जी बहराड़ी ते जिते फर्श ना आहिनि रोड रस्ता ना आहिनि उते वञो खुदा जो कसम जेॾीमहिल बारिश पवंदी आहे बरसात जा कतरा जेॾीमहिल मदीने जे मिट्टी मुबारक ते पवंदा आहिनि त उन मिट्टीअ मां अहिड़ी सुरहान ईंदी आहे जेका मुश्क ऐं अंबर खां वधीक खुशबूदार दुनिया जा अतर हिक पासे दुनिया जूं सेंटूं हिक पासे दुनिया जूं सभु खुशबूयूं हिकिड़े पासे पर मुंहिंजे दिल पर नबी जे मदीने जी मिट्टी जी सुगंध ॿिए पासे हाँ जेक बाबाद मां मिट्टी उथे धूड़ उथे हवा थींदी आहे हवा में धूड़ उथंदी आहे नासुन में पवे फिफड़न ते असर पवे डॉक्टर चवंदा आहिनि त दूहे खां ई दज़ खां पाण खे बचा दूहो या दज़ अंदर वेंदी फिफड़न वारा उहे सिस्टम बंदि थी वेंदो माण्हू फिफड़न जो बीमार थींदो दम थींदो सहक जी बीमारी थींदी इन दज़ ऐं धूड़ जे करे डॉक्टर चवनि था जेकॾहिं धूड़ साम्हूं अचे न त पोइ तव्हां नक बंदि कंदा कयो त इहा धूड़ अंदर न पवे पर जेॾीमहिल मदीने शरीफ में हुजो हवा लॻे मदीने जी धूड़ उथे त मुंहुं न ठकींदा कयो धूड़ मदीने जी अंदर में पहुती बीमारियुनि खे रब शफ़ा ॾेई छॾींदो साईं फरमाइनि था वल्लाहि वल्लाहि इन तुराब हाल मोमिन कसम अल्लाह जो त मदीने जी मिट्टी
मिट्टी बि ईमान वारी छा मदीने जी मिट्टी बि ईमान वारी ऐं मदीने शरीफ़ जे वणन में गाह में बि रब शफ़ा रखी साईं फरमाईंदा जेॾी महिल जबल ऊद ते अचो त उते जी जेका सावक हुजे उन में थोरो पटे खाईंदा कयो जेको बि तव्हांखे मर्ज़ हूंदो दर्द हूंदो अलाह ताला दफ़े करे छॾींदो उतों जा कांव ऐं कुतड़ा ॿिलियूं आहिनि अदब वारियूं न कंहिंजे रूह खे रंज कने ॾिसी रहबर मदीने जो न अॼु ताईं ॾिठ में अहिड़ो जहिड़ो मंज़र मदीने जो ख़ुदा चूंडे रखियुसि नालो मिठो मुनवर मदीने जो सुभान अल्लाह दुनिया जा सभु शहर हिकिड़े पासे मदीने जो हिकिड़ो मंज़र हिक पासे ॾिसो न हिते कुतो हुजे ॿिली हुजे हीअं उछलाए ॾियोसि खाईंदो न गोश्त उछलाए ॾियोसि खाईंदो न पर मदीने शरीफ़ जी हीअं ॿिलड़ी मुबारक वेठी हुजे न हीअं तव्हां गोश्त उछलाए ॾियोसि कोन खाईंदो हथ सां खारायोसि त खाईंदो मूं पाण तजुर्बो कयो मदीने शरीफ़ जे जानवरनि में बि रब करीम या तमीज़ रखाईंदो हिकिड़ो मुंहिंजो दोस्त ॻाल्हि पियो करे जिते में रहंदो आहे चई त साईं मदीने शरीफ़ जूं ॿिलियूं ॾाढियूं निमाणियूं आहिनि ॾाढियूं प्यार वारियूं आहिनि मूंखे दिलि में ख़्यालु थियो त मां मदीने शरीफ़ जी ॿिली खणी वञा जिते पाण वटि उते वञी पालिया महबूब जे वतन जी सूखड़ी खणी वञा चई मां गाॾी में ॿिली मुबारक मदीने शरीफ़ जी खणी जिते पहुतुसि जेॾी महिल राति थी त मदीने जी ॿिली वठी दाहूं करणु शुरू कयूं मदीनो यादि पइजी वियुसि उहा ॿिली जे घर में हीअं डोड़े हीअं भॼे गोश्त ॾियासि त गोश्त न खाए मानी न खाए पाणी न पीए रड़ियूं दाहूं कंदी वते मां चयो अलाए बीमारी अथसि अलाए दर्द अथसि छो रोंदी पई अल्लाह अल्लाह पोइ मूंखे मुंहिंजे हिकिड़े दोस्त ॿुधायो त ही मदीने जी मिली महबूब जे वतन जी हुज़ूर जे शहर जी जुदाई सही न थी सघे हाणे जल्दी कर महबूब जे वतन जी ॿिली खे मदीने पहुचाए मतां इन जी ताह तोखे तबाह न करे छॾे जे मां ओॾी महिल टैक्सी किराए कई उन ॿिलीअ खे खणी वापसि मदीने शरीफ़ जेॾी महिल पहुतुसि मदीने जे हथुनि में आई त ॿिली दाहूं करणु बंदि करे छॾियो न ॾिठो अथई न मदीनो इश्क सां सिक सां हिकिड़ो भेरो मदीनो ॾिसी ख़ुदा जो कसम सारी ज़िंदगी मदीनो न विसरंदी ओ मौला मदीनो निखार पोइ भली मार लहने ओ जा गाय खड़ने जा हे मौला मदीनो निखार पोइ भली मार लहने ओ जा गाय खड़ने जा पानी पिरिय जे शहर जो के तू प्यार पोए भली मार लहने हो जा गाय खड़ने जा रब शरम मदीनो ॾेखारे ऐं मदीने वारे जो दीदार खपे या न दीदार खपे या न खपे जे दीदार खपे त उनजे लाइ ॾस ॾिए तू चवंदे मां मिसकीन आहियां टिकेट कोन्हे वीज़ा कोन्हे पास कोन्हे बस हिकिड़ो ॾस ॾियां अमल कर इंशाअल्लाह हाज़िरी लॻी वेंदी ॿुधाए अमल इहो करजो दुरूद घणो पढ़ रात ॾींहुं सुबुह शाम वांद काई जो जेको टाइम मिलई वेही दिलबर नबी ते दुरूद पढ़ंदो रह इंशाअल्लाह हाज़िरी मदीने जी नसीब थी टिकेट
टिकट ना है परवाह ना है वीजा ना है परवाह ना है मुजादा दुरूद पढ़ जेडी मल मदीने वारो राजी थींदो त टिकट भी मिली वेंदई वीजा भी मिली वेंदई न थियणो कम भी थी पवंदो हां दुरूद पढ़ण वारन सा महबूब राजिया साईं फरमाइन था इन औलन नास बी यौमल क़ियामत अक्सरुकुम अलैहि सलाता क़यामत जे दिहाड़े में तवा सभनी का वधीक मुखे वेझड़ा वेझड़ा सोला सोला मुझे करीब करीब उहे हुंदा जेके मुते घणो दुरूद पढ़ण वारा छा चवंदा आहिनि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ जेकमाबाद वारा वो महबूब जंहिंजी रब पंहिंजे कुरान में वखाण करे जंहिंखे रब कुरान जे अंदर लकबन सा सदे जेके पंजो महबूब सदे जेंदे ला रब ऐलान करे त वल सौफ युतीक रब्बुक फतरदा महबूब तोखे एतरो तुंजो रब दींदो जो तू पान राजी थी वेंदे तू राजी तू महबूब तू राजी थी वेंदे रब तो फरमाए महबूब एतरो दींदो मैं जो तू रब थी करे महबूब के राजी करे असा उम्मती थी करे गुलाम थी करे महबूब के राजी कयूं या नाराज जवाब दियो असा गुलाम आहियूं न महबूब जे कलमे पढ़ण वारा आहियूं न मदीने वारे साईं के राजी कयूं या नाराज कयूं जेकमाबाद वारा थोरो हियां ते हथ रखी मूंखे जवाब दे त हे जेके तूं कम कंदो धोती महबूब राजी थींदा या नाराज हां जेके कम तू पंहिंजे गिरेबान में ॾिस निमाज़ नथो पढ़ी महबूब राजी थींदा या नाराज शराब तो पिए नशो तो करे भंगू तो वापराए छोकरे बाजी तो करे जुल्मन जा कम तो करे परायुन बन्युन ते प्लाटन ते कब्जा तो करे गरीबन मिस्कीनन के ईज़ाए तो बंदूक जे जोर ते गरीबन मिस्कीनन जा हक तो कसब करे मदीने वारो राजी थींदो या नाराज थींदो हां महबूब राजी कहते थींदा जेकी दिलबर ते दुरूद पढ़ंदा आहिनि जेकी नमाज अदा कंदा आहिनि जेकी ज़िक्र कंदा आहिनि आदियुनि जो थी चवंदा आहिनि अल्लाह अल्लाह ओ मुंहिंजा प्री प्यारा जे असीं त पंहिंजे प्रकारनि खे ॾिसूं असीं पंहिंजे किरदारनि खे ॾिसूं त असांजी ज़िंदगी गुनाहनि में बर्बाद थी वई ज़िंदगी ग़िफ़लतुनि में गुज़री वई ओदा हाणे ॿुधाए त उन महबूब खे राज़ी कंदे या नाराज़ कंदे राज़ी कंदे हां जे राज़ी कंदे न त पोइ हाणे हीअं करजो सची दिलि सां तौबा थी जेके गुनाह थिया थी विया उन्हनि जी माफ़ी वठ जेका बाक़ी ज़िंदगी बची आहे इन में इहो वचन ऐं वाइदो कर इहो दिलि में अहद ऐं इक़रार कर त हाणे गुनाह न कंदुसि जेकी ख़ताऊं थी वियूं उन जी माफ़ी वठ जेकी ज़िंदगी बाक़ी बची आहे उन में फर्मा बरदारी वारी वाट वठ मदीने वारो राज़ी थी वियो तुंहिंजा ॿई जहान मोचारा थी उमिरि सारी गुनाहनि में गुज़ारियम या रसूल अल्लाह उमिरि सारी गुनाहनि में विञायम या रसूल अल्लाह करे सौदो कसे कच जो विहायुम या रसूल अल्लाह वही चवनी आई पीरी तभी लजका न का पई वारे विख के जागते वधायुम या
रसूल अल्लाह। बराबर खाती आयूं, बराबर गुनहगार आयूं, पर हबीबन जो वसीलो वठी दुआ घुरंदो वींदे रब माफ़ियूं ॾेई छॾींदो। हाफ़िज़ साहिब चयोसीं उहा ॻाल्हि ज़रूरु ॿुधाइजो हसन बसरी जे मुरीद वारी। ॿुधाए सुभान अल्लाह। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि अल्लाह जो कामिल वली आ। साईं जे पाड़े में साईं जी मुरीदियाणी रहंदी आ। कॾहिं कॾहिं मजलिस में साईं जे बापरदा अचे तकरीर नसीहत ॿुधंदी आ। उन और पुट वॾो फासिको फाजिरो शराबी ऐं ज़ानी हो, बद किरदार ऐं बदअमाल हुयो। पोइ माई पंहिंजे पुट खे अचे ॿुधाईंदी हुई त बा मुंहिंजे मुर्शिद अॼु हीअ नसीहत कई, अॼु हीअ तकरीर कई, अॼु हीअ ॻाल्हि ॿुधायईं। पर हू ज़ालिम मां जी हिकु ॻाल्हि न ॿुधी, मां खे झिड़की छॾे। वक़्तु गुज़रंदो रहियो, मां हिन खे सम्झाईंदी रही, पर हिन ॻाल्हि न मञी। तव्हांजो ने पुट जे सकरात जो वक़्तु आयो, मरण जे क़रीब आयो। हाणे मां खे चवण लॻो मां ओ मुंहिंजी जीजल मां, हाणे मां बची कोन सघंदुसि, हाणे मुंहिंजे मरण जो वक़्तु वेझो अची वियो आहे। मां हाणे वञ पंहिंजे मुर्शिद हसन बसरी खे वठी आ त अचे का मुझे ला दुआ घुरे। बराबर खाती आया, बराबर गुनहगार आया, पर वली ईंदो दुआ घुरंदो मन रब राज़ी थी पवे। माई वीचारी हज़रत इमाम हसन बसरी वटाई आ। किबला मुंहिंजो बच्चो आ, बराबर गंदो आ, गुनहगार आ, पर साईं हाणे मरण खे वेझो आयो आ, हाणे हली दुआ घुरोस, रब मन माफ़ी ॾेस। साईं फरमाइनि था ओ माई इहो पुटु तुंहिंजो ज़ालिम आ, सरकश आ, इने जे लाइ मां कॾहिं बि दुआ घुरण न हलंदुसि। पर जे मरी वियो त इन जे जनाज़े जी निमाज़ बि मां न पढ़ंदुसि। माई वीचारी मायूस थी ॻोढ़ा ॻाड़ींदे वापसि मोटी आ। पुट खे चवे थी ओ बदबख्त तुंहिंजी क़िस्मत खोटी जो अल्लाह जे वली बि जवाब ॾेई छॾियो। हाँ हज़रत हसन बसरी तुंहिंजे लाइ दुआ घुरण न आया आहिनि। ओॾी महिल मां खे चवे थो मुंहिंजी अम्मा हाणे मुंहिंजी वसीयत थई, जॾहिं मां मरी वञा त मुंहिंजो जनाज़ो खटोले तूं लाहे हेठि ज़मीन ते फिटो कजाए, मुंहिंजो मुंहुं ऊंधो कजाए, पोइ मुंहिंजे पेरनि में रस्सी ॿधी मूंखे घर जे अंगण ते किल जाए। चइजे जेको रब जो बेफ़रमान आ उन जी हीअ सज़ा आहे। ओ मुंहिंजी अम्मा ॿियो त मुंहिंजो जनाज़ो राति जो खणजाए, मतां बसरे जा माण्हू मूं ते लानतूं मलामतूं कनि। ओ मुंहिंजी अम्मा मुंहिंजी क़बर घर में ठाहिजाए, छो त मुस्लमाननि जे मुक़ाम में पूरबुसि रड़ियूं अज़ाब दाहूं कंदुसि, अज़ाब जे करे रीहूं कीहूं कंदुसि त कब्रुनि वारनि जो बि आराम फिटी वेंदा। तंहिंजे करे मूंखे घर में ई दफ़नाए छॾिजाए। मां खे वसीयत करे पोइ मथे निहारे अखियुनि में लुड़काणे चए थो ए मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा रब करीम, तोखे वास्तो थी हुसैन जे नामे जो। ए मुंहिंजा मौला तोखे वास्तो थी मिठे मोहम्मद मीर जो। मुंहिंजा मौला मुंहिंजा गुनाह माफ़ कर, मां गदलो या गुनहगार आहियां, पर अॼु तुंहिंजे दर ते माफ़ी थो वठां। मुंहिंजा मौला गुनाह बख़्शाया, मुंहिंजा मालिक गुनाह बख़्शाया, वठी मेरे मोहम्मद आया। या रब के इल्तिजा करे अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े पंहिंजे गुनाहनि जी
माफ़ी वठी रहियो आहे ये रोंदे तौबा ताइब थींदे दम परवाज़ थी वियुसि मौत अची वियो हाणे मां वीचारी छा करे वसीयत हुई बच्चे जी जे वसीयत ते अमल नथी करे तॾहिं बि ख़राबी आहे पर जे अमल थी करे त बच्चो आहे जिगर जो टुकड़ो आहे कीअं ज़मीन ते उछलाएसि पोइ आख़िरकार वसीयत मुताबिक़ छा थी करे जो बच्चे जे जनाज़े खे खटोले तां हेठि लाथई ज़मीन ते ऊंधो मुंहुं कयई हाणे रस्सी खणी आई उन जे पेरनि में ॿधई उन खे गिलण लॻी आहे अञा रस्सी विझी छिकण शुरू कयई त ग़ैबी आवाज़ आयो ओ बानी मुंहिंजे दोस्त खे बेआबरो न कजाए मुंहिंजे दोस्त खे बेइज़त न बनाए जाए जेॾी महिल इन रोई मूंखां माफ़ी वरिती हुई ॿोड़ा ॻाढ़िया हुयई हबीबनि जो वसीलो वरितो हुयई मूं रब इन जी सारी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे छॾिया हुया सुभान अल्लाह ओ बानी मुंहिंजे दोस्त खे न ईअं बेआबरो न कजाए माई वरी लाशूं खणी वरी खट ते लेटायो आहे बसि अञा इन फिकुर में आहे तेसीं दरु खड़कियो आहे चए थी केरु आहे जे असांजो दरु खड़कायो आहे ॿाहिरों आवाज़ आयो अम्मा मां तुंहिंजो मुर्शिद हसन बसरी आहियां दरु खोले तुंहिंजे बच्चे जो दीदार करण आयो आहियां चईं क़िबला तो त चयो पिए त हिनजे जनाज़े में बि शरीक न थींदे पोइ हींअर तव्हां कीअं आया आहियो साईं फरमाइनि था अम्मा हींअर मूंखे रब जो इल्हाम थियो आहे ओ हसन तूं त हुनजे दुआ घुरण न वेह पर मुंहिंजो बानो रुनो आहे मूंखां माफ़ी वरिती अथई मूं रब करीम उनखे बख़्शे छॾियो आहे उनजो नालो पंहिंजे दोस्तनि जी कतार में लिखाए छॾियो आहे मां हाणे दर खोल त मां तुंहिंजे बच्चे जो दीदार कयां जंहिंखे रब करीम बख़्शे ऐं पंहिंजे दोस्तनि में शामिल करे छॾियो वो जेकमाबाद वारा बराबर ॾोही आहियूं बराबर खाती आहियूं बराबर गुनहगार आहियूं पर हबीबन जो दर वठी वसीलो महबूब जो वठी अॼु तौबा ताइब थी अॼु लखनि गुनाहनि जूं माफ़ी मिली वेंदी ओ मेरे सारी गुनाहनि में विञायम या रसूल अल्लाह करे सौदो कसे कच जो विहायुम या रसूल अल्लाह निमाणी बेवसीली मुंह अचे वर्त में तुझी दामन मदायूं माफ़ी मुरसल करायो या रसूल अल्लाह वदा मौत मथों भरियो बीठो अॼु न सुभाणे इज़राइल जा हथ असांजे गिचे में पहुचण वारा आहिनि वाह या तव्हां सदाईं जहिड़ा हूंदव जवाब ॾियो हाँ सिंधी बरोच समाट पंजाबी मुहाजिर बलोच ॿुधायो सदाईं जहिड़ा हूंदव हाँ अॼु न सुभाणे मौत अचण वारो आहे न ओ मुंहिंजा दा पीरी अची वई वारड़ा अछा थी विया अञा तोखे कहिड़ो आसरो आहे कहिड़ी उमेद आहे ओ मुंहिंजा दा मौत भरियो बीठो आहे अबो तुंहिंजो हलियो वियो अमड़ जीजल हली वई मिट माइट हलिया विया यार दोस्त दिलि प्यारा जानी सभु जुदा थी विया अॼु न सुभाणे असांजो नंबर बि ॼाण पहुचण वारो आहे हाँ वो मुझा पिरी प्यारा वो अगते जी तैयारी कर अमल सालिहन जी तैयारी कर वो मुझा पिरी प्यारा जेके नमाज न पढ़ंदा हो से वायदो के इंशाल्लाह नमाज पढ़ंदा पंज वक्त नमाज पढ़ो सुहारी मुबारक रखायो अल्लाह जो जिक्र कयो शरीयत जी ताबेदारी कयो मुझे सोने हबीब जे महबूब मदीने वाले साईं जे सुन्नत शरीयत ते अमल कयो ओ मुझा पिरी प्यारा अल्लाह वारन जी सोबत में वञो सालिहन जी संगत में वञो त ही कटियल कल्ब रोशन थींदो मदीने वाले साईं जे दर जी सच्ची गुलामी तॾहिं नसीब थींदी जॾहिं अल्लाह वारन जी सोबत में मुझा मिठा महबूबन करीमन जे दर जी गुलामी हासिल
हासिल कयो ऐं महबूबन करीमन जी सुन्नत जी ताबेदारी कयो महबूब जो इत्तबा ऐं फर्मा बरदारी कयो रब तव्हांजा ॿई जहान मोचारा कयो मुंहिंजो नालो रेहान अहमद आहे मजबूरी आहे त मुंहिंजी मदर ठीकु न थी रहे शुगर जी मरी दुआ जे लाइ चवे थो चोरनि खां बचण लाइ को वज़ीफ़ो ॾसींदा ॿाराड़ी वारा कुता धारियो ऐं राति जो सुम्हण महिल 3 भेरा आयतुल कुर्सी पढ़ी 3 भेरा आयतुल कुर्सी पढ़ी पोइ हीअं फूको ॾेई छॾियो तव्हांजे घर ते कुदरत जो कड़ो चढ़ी वेंदो चोर जे चोरी खां धाड़ेल जे फुरण खां बाहि जे सड़न खां पाणी जे ॿुॾण खां ज़िलज़िले खां तूफ़ान खां तव्हांजो घर अल्लाह जी हिफ़ाज़त में अची छा कंदव 3 भेरा आयतुल कुर्सी पढ़ी पोइ हीअं शुकारे छॾियो मुंहिंजा पिरी प्यारा जेको पढ़णु चाहे उनखे फ़क़ीर जी तरफ़ां इजाज़त आहे हे चए थो कोरी आहियो कोरी ज़रूरु ॿुधाईंदा घर जे कमरे जो कहिड़े तरह मुंहुं कजे इन में शरीयत में को बि घर जो मुंहुं मुक़ररु थियल न आहे शरीयत में हुकुम हुजे त हिन पासे कयो हुन पासे कयो शरीयत में का बि पाबंदी न आहे बाक़ी मौसम जे लिहाज़ खां ॼाणे असांजो दादू जो इलाइक़ो आहे घणो करे ॾखिण मुंहं ते कंदा आहियूं छो त हवा ॾखिण जी लॻंदी आहे ऐं वरी सियारे जी वरी हवा उत्तर ॾों लॻंदी आहे त उत्तर जो सीउ खां बि बचाव थींदो आहे ॾखिण जी वरी थधी हवा बि लॻंदी आहे ॾखिण मुंहुं करे ठाहिया वेंदा आहिनि तव्हांजी मौसम हिते जहिड़ी आहे जहिड़ी हवा घुलंदी आहे उन हिसाब सां ठाहियो तव्हांखे इजाज़त आहे शरीयत में का बि पाबंदी कान्हे शुगर जे लाइ थो चवे त ॿुधायो शुगर जे लाइ तव्हां पंहिंजो हिकिड़ो त 3 मैल रोज़ानो पंधु हलो सम्झो था जेतिरो पंधु घणो कंदो ओतिरो फ़ाइदो आहे ॿियो नेरा में पाणी खणी पाणी जो गिलास उन ते 41 भेरा सूरत फातिहा घणा भेरा अलहम्द शरीफ 41 भेरा पढ़ी दम करे 41 ॾींहंनि ते पियो इंशाअल्लाह शुगर कंट्रोल में अची कारी कामण वारे जे लाइ बाबा इहो पहिरीं ॻाल्हि आहे त पाणी साफ़ पियो पाणी जेको आहे न इहो जेको दुबनि जो पाणी ॿहिराड़ियुनि ते जेको ईअं ख़राबु पाणी आहे जीवड़ा इहो पाणी पीअण खां हज़र कयो ऐं जेको पाणी टैंकुनि में बंदि थियो रखियो आहे 20 ॾींहं 25 ॾींहं पाणी टैंक में बंदि थियो पियो आहे उहो पाणी भरे पीअण इन सां बि हेपाटाइटिस जी बीमारी थिए थी सम्झो था पाणी सुठो ख़ालिस पियो ॿियो सुबुह जो सवेल उथी जेॾी महिल हवा लॻे थी उनखे हवा जे साम्हूं थी पंधु कंदा कयो हवा जे साम्हूं ऐं उन हवा में वॾा वॾा साह खणो सम्झो था ऐं सूरत फातिहा अलहम्द शरीफ़ 41 भेरा पढ़ी उहो पाणी जे मथां दम करे इहो पियो तव्हांखे शुगर में बि फ़ाइदो थींदो ऐं इंशा अल्लाह ताला हेपाटाइटिस कारी कामण में बि अल्लाह ताला तव्हांखे शिफ़ा रब करीम जल शानो मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए हीअ किताब आहे मौलाना गुलाम रसूल जतोई साहिब जो ख़ुतबो जेको असां वटि आम तरह पढ़ियो थो वञे ॿहिराड़ियुनि में इहो शिकारपुर जे वाहबियुनि छपियो आहे इन में वॾियूं गुस्ताखियूं बेअदबियूं इन्हनि शामिल कयूं आहिनि हिन किताब में उन्हनि जी निशानदेही थियल आहे त इहे कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ इन में आंदा विया आहिनि ऐं उन्हनि खां बचणु खपे जीअं मसलन हिकिड़ी जाइ ते लिखियल आहे त महबूबनि जे मज़ारे अनवर खे मदीने शरीफ़ जी पाक ख़ाक मुबारक खे ख़ाक नापाक सॾे थो मदीनो पाक आहे या नापाक आहे जवाब ॻाल्हायो मदीनो शरीफ़ चओ मदीनो शरीफ़ पर इन ख़ुतबे में लिखियल अथव त पियो ख़ाक नापाक में पाण दुर मुहम्मद मञो सिर इलाही अमुर माना मदीने वारे साईं जेॾी महिल दफ़न कयूं त ख़ाक नापाक में विधो हालांकि अहले सुन्नत ठहियो पर वहाबियुनि देवबंदियुनि जो बि अक़ीदो आहे त इहा ख़ाक मुबारक महबूबनि जी मज़ारे अनवर इहा सॼी दुनिया जे मस्जिदुनि खां त भली आहे पर काबे शरीफ़ खां बि इहा जाइ भली आहे बैतुल्लाह शरीफ़ खां बि इहा जाइ भली आहे जिते मदीने वारा साईं जलवा नुमा आहिनि
हाँ उन्हें मुबारक खाक के नापाक सदे या बेअदबी आहे या अदब आहे? जवाब दो। हाँ या इन्हें में लिखल है हजरत उमर साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु के राकास सजो थस। राकास राकास लफ्ज़ सुठो है या ख़राब है? इमाम हुसैन के बेइज्जत सजो थस। हजरत याकूब अलैहिस्सलाम के अंधो सजो थस। माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह। इन में काफ़ी अड़ियों बेअदबी जा लफ्ज़ हैं। ये हिन किताब में निशानदही थियल है। फ़कीर खणी अचे तो यो पढ़ो ऐं ॿियनि खे बि पहुचायो। अदब सिखो। छो त मां पहिरीं अर्ज़ कयो त इहा जमायत आहे ई अदब वारी। अदब आहे त सभु कुझु नसीब थींदो। रब करीम जल शानो शल असां सभिनी खे अदब जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, हबीबन जे दर जी ग़ुलामी नसीब फरमाए, महबूबन करीमन जे बारगाह मदीना मुनव्वरा जी असां सभिनी खे रब शल हाज़िरी नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। आखिरी दुआ हजरत साईं किबला सैयद मोहम्मद जीअल शाह जीलानी बादशाह मदज़िल आली जन आखिरी दुआ घुरंदा। सलात सलाम खां बाद में दुआ घुरी पो पंहिंजो बना पंहिंजी मोहब्बत पंहिंजे हबीब जो इश्क कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर। या अल्लाह ज़मीन आसमान जे आफ़तुनि ऐं शामतुनि खां बचा, ज़िलज़िलनि खां बचा। ऐं मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जी उम्मत ते बाज फरमा। या अल्लाह असांजा हथड़ा खाली न मोटा, असां सभिनी जे मथां रहमो करम कर, सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। या अल्लाह जेके मकरूज़ आहिनि उन जा कर्ज़ ला, जेके कर्ज़ाई आहिनि उन जा कर्ज़ ला, जेके बीमार आहिनि उन खे शिफ़ा ॾे, जेके दर्दमंद आहिनि उन जा दर्द दूर कर, जेके साइल आहिनि उन जा सुवाल पूरा। या अल्लाह असांजा हथड़ा खाली न मोटा, पंहिंजे हबीब जे सदके असांजा हथ खाली न मोटा। गुंबद ख़दरा जी हाज़िरी नसीब फरमा, इश्क ऐं अदब सां हबीबन जे बारगाह जी हाज़िरी नसीब फरमा। मौलाए करीम असांखे उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। या अल्लाह हुज़ूर जी सारी उम्मत ते राज़ी थी, मदीने वारे साईं जी सारी उम्मत ते राज़ी थी। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी लदीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। आमीन आमीन। अस्तगीथ बिरहमतिक।